दोस्तों ये MP3 आयो आहे ठहण जे लाइ। हिन में ॿियो मसालो कोन्हे, हीउ हले पियो। ॾिसो दोस्तों हीउ हले पियो। हिन में जेको आहे चार्जिंग पोर्ट कमु कान पई करे। हीउ केॾी महिल कनेक्ट थिए थी, केॾी महिल कनेक्ट कान थी थिए, लुॾे थी, छिक छिकां करे जेको आहे सो हणे थी, वरी जेको आहे माण्हू हेॾां होॾां थिए थो त वरी निकिरियो वञे, लुॾियो वञे। ॾिसो दोस्तों हिन में केॾी महिल कनेक्ट थिए थी, केॾी महिल कनेक्ट कान थी थिए। दोस्तों थिए ईअं थो त या त डेटा केबल ख़राब थियो वञे, या मोबाइल चार्जर ख़राब थियो वञे, असांजी छिक छिकां हिन पोर्ट ते हूंदी आहे। ऐं पोइ ईअं थो थिए या त पोर्ट टुटियो पवे, या प्रिंट टुटियो पवनि, या पोइ ख़राब थियो वञे कहिड़े बि रीज़न जे करे। ऐं चार्जिंग इहो वधि में वधि मसालो MP3 में अचे थो। दोस्तों अॼु कोशिशि कंदासीं त हिन मसाले खे मुस्तक़िल तौर ते हल करियूं, त जीअं इहो मसालो वरी ॿीहर न थिए। दोस्तों अचो त शुरू करियूं था। दोस्तों मुंहिंजो नालो आहे साजिद ऐं हीअ आहे मुंहिंजो YouTube चैनल सिंधड़ी टोकनो। दोस्तों दुआ आहे त जिते बि आयो ख़ुशि ऐं आबाद हुजो। दोस्तों हिन जा नट मूं खोले छॾिया आहिनि, हिन खे खोलियूं था ऐं पोइ ॾिसूं था त हिन में इन मसाले खे असीं कीअं हल कंदासीं। दोस्तों हाणे इन मसाले जो हल जेको मुंहिंजे ख़्याल में बहितर हल आहे उहो इहो आहे त असीं अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी पोर्ट आणूं जंहिंमें असीं ही जेका तार आहे ही 10-15 रुपए में ही थी अचे, 10-15 रुपए में ही थी अचे, ही 20 रुपए में, माना 30-40 रुपए में ही मसालो हल थियो वञे। हिन में असीं वरी छा करियूं, जो अहिड़े क़िस्म जी जेका तार आहे, अहिड़े क़िस्म जी ही USB पोर्ट आहे, इहा असीं मोबाइल चार्जर में हणूं ऐं हिन में असां प्लस माइनस जा कनेक्शन हणी ऐं हिन खे असीं चालू करे छॾियूं। इहो मुस्तक़िल हल थींदो। इन सां इहो थींदो त ही जल्दी ख़राब कान थींदी ऐं छिक छिका जेका असीं कंदा आहियूं, इहा छिक छिका में बि जेको आहे बसि सिंपल आहे, लॻणी आहे ऐं कढणी आहे। हिन में ख़राब थियण जो अंदेशो कोन्हे। हाणे हिन में असीं कंदासीं छा, हिकिड़ो त हिन में असीं सोराख़ कढंदासीं, हिन में हिन जी नाप जो सोराख़ कढंदासीं ऐं उन खां पोइ हिकिड़ी LED बि हणंदासीं। घणा हणाईंदा आहिनि, घणा वरी चवंदा आहिनि बसि LED जी ज़रूरत कान्हे। हीअ LED असीं हणंदासीं। LED में असां 1K जो रेजिस्टर बि हणी छॾींदासीं ताकी फ्यूज़ न थिए, बचाव जे लाइ जेको आहे। ऐं ॿियो हिकिड़ो FR 208 या 207 या HR या UR क़िस्म जो जेको आहे सो डायोड हितां सप्लाई त ॾींदो। ही पट्टी वारी साइड जेका आहे सा असीं अॻियां रखंदासीं ऐं पोइ साइड ते असां हिकिड़ी साइड ते जेको आहे हिन जी जेका ही विची पिन आहे, ही जेका विची जेका ही वारी पिन, इहा प्लस जी आहे ऐं इन जो जेको निशान आहे सो ही आहे। ही जेको निशान आहे सो प्लस जो आहे। ही जेका वॾी पट्टी आहे सा प्लस जी आहे, जेका हिन खे इंडिकेट थी करे, ऐं ॿी साइड वारी पट्टी जेका आहे सा माइनस खे इंडिकेट थी करे। इन में असीं जेको आहे सो कनेक्शन करे छॾींदासीं। हिन में असीं जेकॾहिं हीअं कनेक्ट करियूं, हिन खे असीं टाको हणी छॾियूं हीअं करे। दोस्तों ॾिसो हाणे ही LED ॿरंदी। ॾिसो दोस्तों ये LED ॿरे पई। इन सां ख़बर पवंदी त ही चार्जिंग करे पियो। इन खे टाको हणी मज़बूत करे छॾींदासीं। हींअर लुॾे पियो तॾहिं कमु सही कोन थो करे। जेकॾहिं न त असीं ॾिसो हिन खे टाको हणी ऐं मज़बूत करे छॾींदासीं। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिन खे कंदासीं असीं छा, असीं हिन खे टाको हणी हिन मां असीं कढूं, हिन में असीं टाको हणी हिन खे मज़बूत करे छॾींदासीं। ही जेके ॿ जेके पिनूं आहिनि इहे हिन जूं आहिनि अर्थ जूं, ऐं विची जेका पिन आहे जेका मूं ॿुधाई विची, इहा जेका आहे सा प्लस 5 वोल्ट खे इंडिकेट करे थी ऐं हू माइनस खे जेको आहे सो कनि था। दोस्तों ही असां हणी छॾी। हाणे हिन में असीं सोराख़ करे हिन खे असीं फिट कंदासीं। ही डायोड तव्हां सम्झो हूंदो, कारी साइड जेका आहे सा असां हेठि रखंदासीं हिन बटण वारी साइड ते, ऐं पट्टी वारी साइड खे असीं ॿाहिरि कढंदासीं ताकी करंट बेक न थिए, जे न त वरी LED ॿरंदी पई। LED जो कनेक्शन बि असां कारी वारी साइड ते कंदासीं त जेॾी महिल असीं
ही हणूं ओॾी महिल सिर्फ़ु ही इंडिकेट करे त ही लॻी। ॾिसो दोस्तो ही कमु करे पई। हाणे असीं छा कंदासीं, हिन में सोराख़ कढंदासीं ऐं हिन खे फिट असीं सुठे तरीक़े सां कंदासीं त जीअं ही ख़राब न लॻे। ठीकु दोस्तो, हिन खे असीं हाणे हिन जी नाप जो सोराख़ कंदासीं असां हिते हीअं रखी ऐं हिन ते निशान हणी सुठे तरीक़े सां ऐं उन खां पोइ असां कावीअ सां ई करे छॾींदासीं। हिन खे असीं सोराख़ करे छॾींदासीं। अचो त दोस्तो हिन खे सोराख़ करूं। दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि बार बार आऊं विसरियो वञा, उहा इहा त मुंहिंजी वीडियोज़ में, हिन वीडियोज़ में या कंहिं बि वीडियोज़ में का बि कंफ्यूजन हुजे या कंहिं बि वज़ाहत जी ज़रूरत हुजे त तव्हां कमेंट्स बॉक्स में राब्तो करे सघो था। उनजो रिस्पॉन्स तव्हांखे इनशाला जल्दी ॾिनो वेंदो। दोस्तो अचो त दोस्तो ही असां हिन में सोराख़ करे छॾियो। हाणे हिन खे असां हिन में फिट करण जी कोशिशि कंदासीं। हाणे हिन में ही हिकिड़ो नट बि लॻल आहे, हिन खे असां अंदरे पासे खां हिन नट सां भिचाए बि छॾींदासीं, एल्फी वेल्फी वग़ैरह बि हणी छॾींदासीं त जीअं ही मज़बूत रहे। दोस्तो हिन खे असां हेॾां टिपाईंदासीं, हेॾां टिपाए ऐं अंदरां जेको आहे सो हिन खे नट वग़ैरह हणी छॾींदासीं। दोस्तो ॾिसो थोरो तकड़ में बहितर कोन लॻो, पर तव्हां हुनखे सुठे तरीक़े सां जेको आहे सो सोराख़ करे ऐं तव्हां हुन में हणी सघो था। हाणे एलईडी जेका आहे इन खे असां उन जे लाइ वरी अलॻि हिकिड़ो सोराख़ इंडिकेटर जे तौर ते जेको आहे सो हणी छॾींदासीं ऐं कोशिशि कंदासीं त किथे बि टचिंग वारो मामिलो न थिए। हिते असां जेको आहे सो हिकिड़ो सोराख़ करे था छॾियूं ताकी ख़बर पवे पई त चार्ज थिए पियो। दोस्तो ही असां हुनजो सोराख़ करे छॾियो, ही असां हिन में फिट करे छॾी। हाणे जेॾी महिल बि चार्जिंग ते असीं रखंदासीं त ख़बर पवंदी त चार्ज थिए पियो। दोस्तो हाणे असां ॿ तारूं कंदासीं, जेके ॿ तारूं हणी छॾींदासीं हिन में, जेके पोइ अॻियां वरी असां हुन में कनेक्ट करे छॾींदासीं। दोस्तो ही ॿ तारूं असां हणी छॾियूं, हिकिड़ी असां माइनस जी तार हणी छॾी हिन बटण जी माइनस साइड वारी में, ऐं ॿी जेका आहे सा असां जेको डायोड हयो HR 208 या 207, इहे DC डायोड हूंदा आहिनि। इन जे करे हिननि खे असां HR FR या UR इहे DC डायोड हूंदा आहिनि। ही ॿ तारूं असां कढी छॾियूं, ही असां पटी वारी साइड ते हयूं ताकी करंट जेको आहे बैटरी वारो जेको करंट आहे सो वापसि न वञे, जे न त वरी LED ॿरंदी। इन जे करे असां डायोड हणी छॾियो त अॻियां ई अॻियां करंट अचे ऐं पोयां करंट न वञे। हाणे इन्हनि तारुनि खे असां हाणे प्लस वारी तार असां जेका आहे प्लस वारी, ही जेका डंडी वारी आहे, ही जेका डंडी आहे हिन में, ही जेका डंडी ॾिसो पिया इहा प्लस आहे। इहा प्लस वारी जेका तार आहे जंहिंमें रेजिस्टेंट बि लॻल आहे, असां हिन में हणी छॾींदासीं प्लस वारी में, जंहिंमें सोलर प्लेट जो प्लस लॻल आहे। ही असां हिन में हई ऐं ही जेका माइनस वारी तार आहे असां माइनस वारी साइड ते जेको आहे सो ही कट लॻो पियो आहे, असां हिन में कट में जोड़ करे वेंदी, कट में जोड़ करे असां हिननि खे टेपिंग लाज़मी करे छॾींदासीं। असां हिन ते करे दोस्तो हाणे जेकॾहिं असीं हिन में ही हणंदासीं त ही LED बाक़ाइदे शो कंदी ऐं चार्जिंग कमु कंदी। दोस्तो ॾिसो लाइट भरे पई, इंडिकेटिंग लाइट भरे पई, चार्जिंग थिए पई, बैटरीअ में करंट वञे पियो ऐं जेकॾहिं टेप खे हलायूं त टेप त पहिरीं बि हलियो पियो। दोस्तो ॾिसो
बेहतरीन कम थी वियो। दोस्तों उम्मीद तो तव्हांखे वीडियो पसंद आई हूंदी। वीडियो पसंद अचे तो वीडियो के लाइक ऐं चैनल के सब्सक्राइब कजो। महिरबानी दोस्तों।